शहदाद कोट खां रिपोर्ट कर रहा है गुलजार अहमद चांडियो। शहदाद कोट सूबाई तक PS14 ते आज़ाद उम्मीदवार मोहम्मद अयूब खोसो आज़ाद उम्मीदवार नाहिद ख्वावर के हक़ में हथ खणी वरितो। PS14 ते आज़ाद उम्मीदवार मोहम्मद अयूब खोसो आज़ाद उम्मीदवार तौर बीठल हुयो, जंहिं पंहिंजे बिरादरीअ समेत आज़ाद उम्मीदवार नाहिद ख्वावर के हक़ में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे दस्तबरदार थियण जो ऐलान कियो। PS14 ते पीपल्स पार्टी के उम्मीदवार अॻूणे MPA मीर नादर मक्सी के मुक़ाबले में टोटल 9 उम्मीदवार मुक़ाबले में मैदान ते लथल आहिनि, जंहिंमां GTA उम्मीदवार मीर मुज़फ़र बिरोही आज़ाद उम्मीदवार ऐं PTI लेडीज़ विंग के अॻुवाण नाहिद ख्वावर जो PP उम्मीदवार सां मुक़ाबलो थींदो। पीपल्स पार्टी के उम्मीदवार मीर नादर मक्सी मुक़ाबले में 2 उम्मीदवार, जंहिंमें मीर मुज़फ़र बिरोही ऐं मैडम नाहिद ख्वावर मुक़ाबले में मज़बूत उम्मीदवार सम्झिया पिया वञनि, जॾहिं त सूबाई तक PS14 ते दिलचस्प मुक़ाबलो ॾिसण में अची रहियो आहे। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मोहम्मद अयूब खोसो ऐं मैडम नाहिद ख्वावर चयो त असां ॿिन्ही उम्मीदवारनि में इतिहाद जो मक़सद पीपल्स पार्टी के उम्मीदवार खे टफ टाइम ॾियणु आहे। मुख़ालिफ़नि खे के बि ॻाल्हियूं न थींदियूं। शहदाद कोट वासी पंहिंजे वोट जो सही इस्तेमालु कनि।